यमनी यमन मां हलियो मक्के शरीफ में पहुतो अबू जेल सां मुलाकात कई थी कर खबर छा हाल वालन ची ही खबर आ हबीब यमनी चवण लगो जे इहा खबर आ त पो हल मूंसां गॾिजी हल पाण गॾिजी था हलूं मां इन नबी खां जेको पाण खे नबी थो सॾाए कुझु सवाल कंदुसि जेकॾहिं नबी हूंदो त मुंहिंजे सवालनि जा जवाब ॾींदो। घणा सवाल कंदे जी मां उन खां टे सवाल कंदुसि टे सवाल उन खां पुछंदुसि नबी हूंदो त जवाब ॾींदो न हूंदो जवाब न ॾेई सघंदो त बस आज थी वेंदो ॻाल्हि ख़तम। ठीक है केड़ा सवाल सब खां पहिरियों सवाल मां इहो खणी हलंदुसि हू मूंखे सुञाणे कोन थो मूंखे ॼाणे कोन थो मुंहिंजो हुन सां को तारुफ़ न आहे मेल मुलाक़ात न आहे उन खां पुछंदुसि मुंहिंजो नालो छा आहे मां केरु आहियां किथां खां मां आयो आहियां नबी हूंदो त ॿुधाईंदो नबी न हूंदो त न ॿुधाए सघंदो। ॿियो सवाल इहो थो खणी हलां त जेकॾहिं वाकई अल्लाह जो नबी आहे त नबीअ जी हुकूमत नबीअ जो पावर नबीअ जी कुव्वत नबीअ जी ताक़त रुगो ज़मीन ते कान हलंदी आहे नबीअ जो हुकुम त आसमाननि ते बि हलंदो आहे। अदा सभई गॾिजी सुभान अल्लाह त चओ। ॿियो इहो सवाल टियों सवाल ही आ मुंहिंजी कधी आ घर में बीमार आ अखियुनि खां अंधी आ ज़ुबान खां गूंगी आ कननि खां ॿोड़ी आ हथनि खां रूंडी आ टंगुनि खां टुंडी आ न ॻाल्हाए न को ॿुधे न को का शइ वठी सघे न को हली सघे जो सचो नबी आ उन जे लाइ दुआ घुरे त उनखे शफ़ा मिली वञे। टई सवाल खणी हबीब यमनी अबू जहल मक्के जा ॿिया कट्टा काफ़िर मुशरिक हुजूर जे दरबार में अची पहुता नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मिलिया हबीब यमनी हुजूर सां ॻाल्हाइण शुरू कयो साईं मूं ॿुधो आहे तव्हां नबूवत जी दावा कई आहे हुजूर फरमायो हाओ मां अल्लाह जो सचो आख़िरी नबी आहियां तोखे बि मां इस्लाम जी दावत हो जा मुसलमान थे। हबीब यमनी चवण लगो मुंहिंजा कुझु सवाल आहिनि उन्हनि जा तव्हां जवाब ॾियो जेकॾहिं जवाब ॾेई वियो मञींदुसि त तव्हां नबी आहियो जे मुंहिंजे सवालनि जो जवाब न ॾिनव त मां कोन मञींदुसि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तोखे तुंहिंजे सवालनि जो जवाब ॿुधायां या जेके सवाल दिल में खणी आयो आहे मां मोहम्मद उहे बि ॿुधायां। बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह त चओ। हिकिड़ो माण्हू पाण खे मुसलमान सॾाए ऐं चवे माज़ अल्लाह हुजूर खे भित जे पुठियां जी ख़बर न आहे ऐं हिकिड़ो यमन मां काफ़िर हली आयो आहे उहो बि समझी सघे पियो त नबीअ में कुव्वत केतिरी हूंदी आहे ताक़त केतिरी हूंदी आहे पावर केतिरो हूंदो आहे ऐं नबीअ खे इल्मु केतिरो हूंदो आहे। चओ सुभान अल्लाह। हबीब यमनी जो से पुतवा जी गाला सवाल बि तव्हां ॿुधायो जवाब बि तव्हां ॿुधायो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सब खां पहिरियों तुंहिंजे दिल में सवाल इहो खणी आयो आहे नालो मुंहिंजो छा आहे किथां खां मां आयो आहियां। हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तुंहिंजो नालो हबीबा यमन जो तूं रहाकू पाण तूं हिते न आयो आहे अबू जेल तोखे मां मोहम्मद जे मुक़ाबिले लाइ घुरायो आहे।
आए मने से बराबर ई गाल नालो मुझो हबीब यमन जो राको आया अबू जेल मुखे तवा जे मुकाबले जे लाए घुरायो आ हुजूर फरमायो ॿियो सवाल तुंहिंजे दिल में हुआ त नबीअ जो हुकुम नबीअ जी कुवत पावर गो ज़मीन ते कोन हूंदे आ हुजूर जी नबीअ जी हुकूमत आसमानन ते भी हूंदी आ जे अल्लाह जो सचो नबी आ त चंड के हेठ लाहे ॾेखारे हुजूर फरमायो ॻाल्हि हक़ीक़त आ नबीअ जो पावर आसमानन ते भी हलंदो आ नबीअ जो हुकुम हर शइ जे मथां हलंदो आ रुगो ज़मीन या ज़मीन वारन ते न कायनात जे अंदर अल्लाह जाब शइ पैदा फरमाई आ नबी जो हुक्म सभिनी ते हलंदो आ हुजूर फरमायो तुंहिंजे दिल में सवाल हुआ चंड हेठ लाहे ॾेखारियो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजो हथ मुबारक खयो आ इशारो कंदा विया चंड जा ॿ थी पिया चंड जो हिकु अधु जबल अबू कुबैस जे मथां हुयो त चंड जो ॿियो हिसो रसूलुल्लाह जे कदमनि में हुयो जैसे जो कह दिया वैसे वो हो गया जंहिंजो इहो ईमान